सिंध में बोड़ बरसात तबाही मचाए छड़ी। गादी वारे शहर जा अहम रोड रस्ता ऐं सरकारी ऑफिसनि जा रूट्स बरसाती पानी सबब तलाव जो ॾेख ॾियण लॻा आहिनि, जॾहिं त इंतज़ामी अमलदार मुसलसल ग़ाइब आहिनि। कराची में नेब ऐं एंटी करप्शन कोर्ट आॾो बीठल वन रस्तनि ते किरी पिया आहिनि, जंहिं सबब ॿिन्ही कोर्टनि जा रस्ता बंदि थी विया आहिनि। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री ऐं उन जे आसपास बि बरसाती पानी बीठल आहे, जंहिं करे शहरनि ऐं वकील बिरादरी समेत ॿई लाॻापियल अमले खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। सदर सोराब गोड़ ज़ैनब मार्केट, इम्प्रेस मार्केट, नागद चौरंगी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाती पानी गटर नाला उथलण करे तलाव जो ॾेख ॾियण लॻा आहिनि। मौसमियात खाते तरफ़ां चयो आहे त सभ खां वधीक बरसात फैसल एयरबेस में थी, जिते 230 मिलीमीटर बरसाती पानी घटि थी वियो। PAF मसरूर बेस में 154 मिलीमीटर, जिना टर्मिनल में 104.2 मिलीमीटर, ॿियनि एयरपोर्ट एरियाज़ ऐं आसपास में 121.9 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। गादी वारे शहर कराची जे सरजानी टाउन में 193.3 मिलीमीटर, ख्यामारी में 196.5 मिलीमीटर, सदर में 142 मिलीमीटर, लांढी में 126.5 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। इंतजामिया पारां हैदराबाद, टंडोलाया, टड़ो मोहम्मद खान, मटियारी, दादू, नौशेरो, फेरोज, मोरो ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि मां बरसाती पानी नेकाल करायो पियो वञे। मातमी जुलूसनि वारनि रूट्स ते सफ़ाई सुथराई लाइ उपाउ वरिता विया आहिनि। ॿिए तरफ़ मौसमियात खाते अॻकथी कई आहे त अॼु कराची, ठटे ऐं भरपासे जे इलाइक़नि में वसकारो थींदो, छाकाणि त सामूंडी इलाइक़नि में बरसाती सिस्टम मौजूदु आहे। वधीक तेज़ हवाउनि बि सिंध ॾांहुं रुख़ कयो आहे, जेके पिणु मींहुं वसाए सघनि थियूं।